नाज़रीन वाक़िआ आगाह कंदासीं। कंडियारो में क़ौमी शाहराह ते कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर जे नतीजे में नींगर फौत थी वियो आहे। कंडियारो मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, जिथे क़ौमी शाहराह ते हादसो पेश आयो आहे। कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर जे नतीजे में नींगर फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। मुमताज़ मल्हा टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। मुमताज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? हादसे बाबति आगाह कजो। कंडियारो भरिसां क़ौमी शाहराह ते टूल प्लाज़ा वटि हिकु तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल जे विच में जेको टकर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 8 साला जेको आहे निंगर आहे उहो फौत थी वियो आहे ऐं 10 साला नींगरी जेको आहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहे। अहिड़ो इतला मिलंदे ई हथवार जा रज़ाक वारा जेको आहे हादसे वारे हंधि पहुची फोतीअ जो लाश ऐं ज़ख़्मी ॿारड़ीअ खे जेको खणी कंडियारो अस्पताल पहुचायो वियो आहे, जिथे फोतीअ जी जेका सुञाणप थी आहे उहो 10 साल आहे ज़ाकिर अली सोलंकी। जंहिं ज़ख़्मी नींगरीअ जी सुञाणप थी आहे जेको आहे 10 साल आहे मुरकज़ सोलंकी। जॾहिं त जेको आहे ज़रूर कार्रवाई बैदि जेको आहे लाश वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त कार ड्राइवर खे कंडियारो पुलिस तहवील वठी छॾियो आहे। मुमताज़ मल्हा, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।